अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, कामयाबी हादसो न आहे, न ई कंहिं जादू सां हासिल करे सघिजे थी। ख़ुशख़बरी हीअ आहे, हिते कुझु असूल आहिनि जेके कामयाबी तरफ़ वठी वञनि था। हिते अहिड़ी का बि शइ न आहे जेका तव्हां हासिल नथा करे सघो जेकॾहिं तव्हां चाहियो था उनखे हासिल करणो। का बि अहिड़ी शइ न आहे जेका तव्हांखे कंहिं शइ खे हासिल करण खां रोके सघे थी सवाइ तव्हांजी सोच जे। पंहिंजी ज़िंदगी जी ज़िमेवारी क़बूल कर। ज़िंदगी में जेके चैलेंजिस अचनि थियूं उन्हनि खे क़बूल कर, जीअं तूं उते पहुची सघीं जिते तूं पहुचणु चाहीं थो। कामयाब माण्हू बहाना न कंदा आहिनि, न ई हू पंहिंजी नाकामी जो ॿियनि खे कसूरवार सम्झनि था। उहे सिर्फ़ु इन ते ध्यानु ॾींदा आहिनि हू छा करणु चाहिनि था ऐं कीअं करे सघनि था। तूं कॾहिं बि कामयाबु नथो थी सघीं जेसिताईं तूं पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ न गुज़ारींदे। तूं माण्हुनि खे ख़ुशि करण खां केतिरा चेहरा मटाईंदे। बहादुर थी कंधु ऊचो रख ऐं पंहिंजे रस्ते ते हली पओ। उन मंज़िल जी तलाश कर जिथे पहुचणु तुंहिंजो मक़सदु आहे, जिथे कामयाबी आहे। कॾहिं बि सिखणु बंदि न कजां, पंहिंजो पाण खे बहितर करण ते कमु कंदो रहिजांइ। तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी हीअ आहे त कामयाबु थियणु ऐं कंहिं शइ खे सिखण जी का बि उमिरि जी हद न हूंदी आहे। हार्लैंड सेंडर 65 साल जी उमिरि में KFC ब्रांड खोलियो हो। अॼु KFC जा ब्रांच पूरी दुनिया में तव्हांखे नज़र ईंदा। नाकामी खां छो थो डिॼी? दुनिया में नाकामी जहिड़ी ॿी का बि शइ न आहे जंहिं मां सबक़ु हासिल करे सघिजे। हर माण्हू कंहिं न कंहिं जॻह ते नाकाम थींदो आहे। नाकामी कहाणी जो अंत न आहे, इहो हिकु सबक़ु आहे जेको तुंहिंजे मक़सद खे पूरो करण में कमु ईंदो। इन सबक़ मां मंज़िल ते पहुचण जो रस्तो ॻोल्हि। हर माण्हू अव्हां लाइ ख़ुशि थियण वारो न आहे। हर माण्हू अव्हां जी कामयाबी खे पसंदि न कंदो। कुझु टोक कंदा, कुझु मज़ाक़ कंदा, कुझु डीमोटिवेट कंदा, पर इहो तव्हांखे रोके नथो सघे। हा, चंद माण्हू अव्हां सां गॾु हूंदा, तव्हांजो साथ बि ॾींदा, पर जंहिं मक़सद ते तव्हां आहियो, जंहिं मंज़िल ते तव्हां पहुचणु चाहियो था, उन जे रस्ते ते तव्हांखे हलणो अकेलो ई पवंदो। तूं पंहिंजो पाण खां सवाल कर, तूं छा करणु चाहीं थो? तूं छा हासिल कयो आहे? तुंहिंजी ज़िंदगी जो गोल, हिकु टारगेट कहिड़ो आहे जेको तूं हासिल करणु चाहीं थो? थी सघे थो जेको तूं हासिल करणु चाहीं थो उन में देरि थी वञे, पर सब्र खां कमु वठिजांइ। चवंदा आहिनि थॉमस एडिसन जॾहिं लाइट बल्ब ईजाद कयो पे 5000 तजुर्बनि में नाकाम थियो। छा हिन बल्ब ठाहिणु छॾे ॾिनो? जेकॾहिं हू पंहिंजे मक़सद तां हटी वञे हा, दुनिया शायदि अॼु बि ऊंधाई में हुजे हा। तव्हां पंहिंजे तरफ़ां महिनत ऐं कोशिश पूरी ईमानदारी सां कयो, पोइ कामयाबी लाइ दुआ घुरो। इनशाअल्लाह हिकु न हिकु ॾींहुं कामयाबु ज़रूरु थींदव। जीअं तव्हांजी ज़िंदगी जा खोड़ गोल, मक़सद ऐं मनसूबा हूंदा, ईअं मुंहिंजो बि हिकु टारगेट, हिकु गोल आहे त हिन चैनल ते 1 लख सब्सक्राइबर करे वञा, जीअं मूंखे सिल्वर बटण मिली वञे। इन में तव्हां मुंहिंजी मदद करे सघो था। हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो। हीअ वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंधी इन्फो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।